अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू महाराज किचन। अॼु असां महाराज किचन में खणी आया आहियूं ईद स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे मिठियूं सयूं। ही मिठियूं सयूं ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां देसी घी विझूं था 1 टेबल स्पून ऐं 1 कप जे क़रीब कुटियल ड्राई फ्रूट्स विझूं था, जंहिंमें बादामियूं, पिस्ता ऐं काजू शामिल आहिनि ऐं नट्स खे असां तक़रीबन 1 मिनट जे लाइ भुञंदासीं। 1 मिनट ताईं ड्राई फ्रूट्स खे भुञी असां हिकु साइड ते रखी छॾियो आहे ऐं हाणे साॻे ई पतीले में 2 टेबल स्पून जे क़रीब देसी घी विझूं था ऐं सयूं विझूं था 150 ग्राम्स ऐं सयुनि खे भुञंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते सयुनि खे भुॻो आहे। हाणे विझूं था खीर 1.5 कप चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था पीठल खंडु 1 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर 1/2 टीस्पून ऐं सयुनि खे असां 1 खां 2 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते सयुनि खे पचायो आहे। हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं सयुनि खे दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं सयुनि खे हल्की बाहि ते दम ते रखियो आहे ऐं दम अची वियो आहे त हाणे असां ढक हटाए चङी तरह सां चमचो हलायूं था ऐं विझूं था भुॻल ड्राई फ्रूट्स जेके असां पहिरियों भुञी रखिया हुया ऐं हाणे विझूं था केवड़ा एसेंस 1 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं माओ विझूं था 4 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था असांजी मिठियूं सयूं सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था डिश आउट ऐं गार्निश कयूं था भुॻल ड्राई फ्रूट्स ऐं कुझु कटियल खजूर सां। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।